नाज़रीन, रुस्तम मामा सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त पीपल्स पार्टी जे अॻूणे टिकट होल्डर पीपी अॻवान कामरान खान मार जे वालिद अॻूणे चेयरमैन ऐं मशहूर ज़मींदार मरहूम हाजी अब्दुल गफ़ार खान मार जी उज़ुर ख़्वाही करण लाइ MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार रुस्तम हाउस पहुची वियो। पीपी अॻवान कामरान खान मार मंसूर अहमद खान मार नाइब खान मार सां वालिद साहब जे लाॾाणे ते उज़ुर ख़्वाही कंदे ॾुख ऐं हमदर्दीअ जो इज़हार कयो। इन जे मौक़े ते चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार ॻाल्हाईंदे चयो त मरहूम हाजी अब्दुल गफ़ार खान मार पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि लाइ छपर छांव हुयो। सभिनी बिरादरियुनि जे माण्हुनि खे गॾु खणी हलण वारो इंसानु हुयो। संदसि लाॾाणे ते इंतिहाई ॾुख थियो आहे। उन मौक़े ते मरहूम हाजी अब्दुल गफ़ार खान जो भाउ असलम खान मार, ॾाॾो यार मोहम्मद खान मार ऐं बिरादरी जा माण्हू मौजूदु हुआ। जॾहिं त चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मार सां चक शहर जी मौज़ज़ शख़्सियत डॉक्टर अयाज़ अहमद मार, डॉक्टर नवीद अहमद मार ऐं हुसैन बख्श पिणु वफ़द जी सूरत में साण गॾु हुआ।